चांडिया ऐं ब्रह्माणी बिरादरी में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो सरदार मोहम्मद खान जुड़ेजो, सरदार रफ़ीक अहमद जमाली, सरदार हाकिम खान नोहाणी एमपीए, सरदार मौज़म खान अब्बासी जी सरपंचीअ में हेठि सर्किट हाउस दादू में थी गुज़रियो। मजमूई तौर ते 1 करोड़ 20 लख ॾंड विधो वियो। फ़तवा में चांडिया धुर मथां 3 खून साबित, 90 लख ॾंड विधो वियो। 2 लख रुपया चांडिया जी मौक़े ते अदायगी कई वई। ब्राह्मणी बिरादरी मथां 1 खून साबित, संदसि मथां 3 लख ॾंड विधो वियो। ॿिन्ही धुरियुनि फ़ैसिले खे क़बूल करे धुरियुनि खे भाकुर पाराए खीरखंड कयो वियो। दादू जी तारीख़ी शहर पाट शरीफ़ में चांडिया ब्रह्माणी बिरादरी जे ॿिन्ही धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार दादू जे सर्किट हाउस में जिरको थियो। गुज़िरियल 2 सालनि खां हलंदड़ तकरार में ॿिन्ही धुरियुनि जा 6 ॼणा क़तल थी चुका आहिनि। 2 सालनि खां तारीख़ी शहर पाट रुकण प्यारो ॻोठ खूनी झेड़े जी ज़द में रहिया। जहिड़े दौरान पाट शरीफ़ मां केतिराई ख़ानदान लॾ पलाण करे चुका आहिनि। यादि रहे त 2022 में बरसाती पाणी निकाल करण तां गुलशह चांडियो ऐं होत खान ब्रह्माणी जी धुरियुनि में झेड़ो थियो, जंहिं में होत ब्रह्माणी जो भाउ आशिक़ क़तल ऐं होत ज़ख़्मी थियो, जितां खूनी तकरार शुरू थियो ऐं ब्रह्माणी बिरादरी जा 4 ॼणा क़तल थी चुका आहिनि। चांडिया धुर जो कमरुद्दीन चांडियो क़तल थियो हो। यादि रहे त ॿिन्ही धुरियुनि में साल 2021 में सांघड़ में मोहम्मद खान जुड़ेजो वटि फ़ैसिलो थियो हो, जेको हिकु धुर पारां न मञण सबबि खूनी झेड़ो जारी रहियो।